वेलकम बैक व्यूअर्स। प्रोग्राम जारी है सारी आहे ईद जो सेलिब्रेशन आहे मजो कयूं पिया आई तमाम भी पेंजे घर में जरूर मजो कंदा हूं असां जो ही शो दिसी करे ईद स्पेशल शो ब्रेक में जेको आहे त डाढो रूबी के समझायो से रोन शो तो हले ईद जो खेलणो आहे ये इमोशनल माण्हू असां के टकर जी वहन जिंदगी में हाने जेको आहे त डिवाइड वायरन सा किथे रुनी आहे ता इलाही सेंसिटिव सब माने ही एतरी सेंसिटिव आहे मन कुछ भी बुधंदी आहे न या केंजी तकलीफ भी दिसंदी आहे न ही पाण रोई पवंदी आहे त बे जी तकलीफ के पंहिंजो समझण वारी रूबी अली ऐं एड़ा माण्हू हमेशा मार खाई वेंदा तकलीफूं मिलंदियूं न सुठी ॻाल्हि आहे तकलीफूं मिलंदियूं तॾहिं त असां इंसान थी सघंदासीं न त हैवान न थी वञूं ही सुठी ॻाल्हि आहे तकलीफूं फेस करण सिखण घुरजनि ऐं जेतिरो थी सघे ॿियनि जी तकलीफ़ अगरि तव्हांखे महसूस थिए थी त इन जो मतिलबु तव्हां ज़िंदा आहियो इन मतलब तहां इंसान आयो तहां में इंसानियत जिंदा है जेकॾहिं पंहिंजे दुख ते माण्हू रोए ऐं ॿिए जे दुख खे दुख न समझे पोइ फ़ाइदो कहिड़ो इंसान में ही जानवर में फर्क केड़ो त अज असा सा रंग बिरंगी सितारा मौजूद है हाने असा रहमान जी तरफ वधदा से रहमान ता जी की ईद सेलिब्रेट थी कल खादो छा ईद में मुके यो बुधा स्पेशल छा है यार मुझे को शौक न होता था ही शे पचरा ऊपर जो को तैयार होंदो बस खाई यार सयूं त ठंदियो ना हर घर सयूं नंडपन में जेका सुठो लगंदी हाने सयूं शौक सा सयूं हाने छा वणदो हाने बस जेको हाने कस्टर्ड अच्छा कुकिंग वाला तो बस मां चाय ठाई मां त चवंदो पंहिंजी रिवायतन के भुलण न घुरजे ईद जेडी सयूं बुसरी ये शय त जरूर हुजण घुरजे उन सां असां के माने एकड़ो ईद फील थींदी आहे लगे अदी आलिया का पुछन भले छा ठाईंदियूं वधीक अदी तां वधीक सुठो छा ठाईंदा आहियो चरो ठाइण खां अलावा मतलब चरे ठाइण खां अलावा चरो ठाइण खां अलावा अच्छा वो ठाइण खां अलावा माने थियण खां अलावा न सब कुछ पचाई वेंदी है डाढे सुठे तरीके से हां ईद वारे दी सब खां सुठी जेको रेसिपी जेको घर वाला चवंदा हुजन त ही ठाए खाराए शीरखोरमा हां ये ज्यादातर ईद वारे दी मतलब यो टिपिकल है यो लाजमी ठाइणो हुंदा यो ठाइंदा आयूं त लगंदो आ त ईद आ वो त कस्टर्ड वस्टर्ड ये सब खीर वगैरह या ठाइंदा रहंदा आयूं न पर ही स्पेशली ठहंदो मतलब मिठो जरूरी हुंदो आहे मिठो जरूरी हुंदो हाणे भी पंहिंजे हथन जो अम्मी जे हथन जो दिल चवंदी आहे त अज भी ईद वारे दी जो अम्मी जरूर ठाए डाढी दिल चवंदी आहे अम्मा जे हथन जे खाइण जी पर छाए जो मां ईद जो पहिरियों नी घर पंहिंजे में हूंदी आहियां पोइ वरी शाम जो अम्मी वारनि जे घर ईंदी आहियां त ज़ाहिर सुबुह सुबुह सां त पंहिंजे हथ जी ठाहे उहो खाइणो पवंदो पर ॾियण में मज़ो न ईंदो आहे है ना उन शइ खे मिस कंदा आहियूं जेकॾहिं डिपेंड में हिकिड़ो सवाल नादिया खां पुछो अच्छा नादिया ॾे छो त मूंखे इहो ॿुधायो ईद जी री तव्हांजे घर में झगड़ो थींदो आहे मां झगड़े करण जो टाइम न ॾींदी आहियां सुबुह उथण सां अम्मा उथारींदी मूंखे अम्मा का दड़का मिलंदा आहिनि कॾहिं के काइड़ी ईद मांखे मिलंदा रहंदा आहिनि ऐं मां उन्हनि खे फील ई न कंदी आहियां माना ईद ते बि बख़्श न आहे नादिया खे न मां चवंदी आहियां चांहि हा ठाहियां थी 2 मिंट हिकिड़ो मिंट 3 मिंट 4 मिंट हिकिड़ो मिंट लेटी पवां 2 मिंट अचां थी भी चक्कर ॾेई थी अचां हे थी अम्मा चवंदी अञा चांहि न मिली आहे कढे थी बस हल्की बाहि ते आहे बस लायां थी कोप में अम्मा चवंदी आहे चांहि आहे छा बस अचे थी सही असल में नादिया रूटीन जे हिसाब सां दड़का खाइण चाहींदी आहे पाण चाहींदी आहे त उनखे दड़का पाण चाहींदी आहे पोइ वरी सॼो ॾींहुं सुठो गुज़रंदो उन फेस ते लिखियल आहे दड़को वो रूटीन में शामिल है मतलब दड़का न हुंदा आहिनि ईद प्यार न थे इहो ज़रूरी आहे कल ईद तानी खैर सां गुजरी वई आहे कल बि अम्मा जा दड़का मिलिया तव्हांखे नो मां मतलब पंहिंजी रूटीन टाइम सां पूरी करे छडी अब जो नी मतलब मुझे गुजरे तो आपा का पूछो आपा केर वधिक दड़का खाइण जी ख्वाहिशमंद हूंदी आहे अम्मा वारे में फेरे ते जैसा वो टीचर रही आहियां इते भी मूंखे उहो ई दारो मदार आहे मथां हां ये हुंदो जेको फर्ज पूरो कंदा था अचूं हिन ईद ते असांजी भाभी हूंदी आहे न घर में उहा मतलब ओॾा शिकारपुर खां हिते ईंदी आहे त पोइ दड़का न मिलंदा आहिनि छो जो शुरू सुबुह जो उथण सां ई भाभी खीर वग़ैरह जेका बि कुझु ठाहिणो करणो हूंदो आहे भाभी सभु कुझु भाभियुनि ॿिन्हिनि भाभियुनि जो कमु हूंदो आहे मतलब कुझु बि न करणो पवंदो आहे ईदनि में हाणे ही ॿुधी सघंदियूं तव्हांजा दड़का या हाणे थोरी मॉडर्न थी वियूं आहिनि हाणे चवंदियूं हाणे नथा ॿुधूं न ॿुधनि थियूं रूबी असांखे त छॾे रे पर तोखे केॾी हूंदी आहे ख्वाहिश त अम्मा खां दड़का खाए मां मुंहिंजी ख्वाहिश छो जो ही दड़का जेसि ताईं आपा मूंखे न ॾींदी आहे या मूंखे चवंदी न आहे यकीन में मूंखे तूं शरारतूं बि कंदी आहे दड़का मिलनि मां चवंदी आहियां मां हालांकि ये खामोश भी रहनी है त अची करे कुछ मुके चई वजन कुछ तंज हणी वजन अज सजो दी इनन मुके कुछ जोरिया भी बगिया फिरी विंदी आ ते फेरो डई विंदी शरारती बार ना पहिरियों ही रूबी मुझे घर इंदी ही सबनी बच्चन सा बच्चन वांगुर शामिल हाने बिजी थी वई आ
असांजी लाइफ बि थोरी बिज़ी थी वई आहे बिज़ी न थी हा पर उहो छा आहे त जीअं हे पंहिंजूं न्याणियूं हिन तीअं ई तूं बि हुईं त पोइ जेके दड़का हिननि खे मिलंदा तोखे बि मिलंदा हाँ पोइ अॼु वेंदे वक़्तु मूंखे दड़का ॾेई वञिजो हा काफ़ी बिगड़ी वई आहियां भला ब्रेक कराए त मां ॾेई वठां ब्रेक भी कराए लाइव में मूंखे दड़का ॾेई ख़बर पए सुधरी नथी हलो ठीकु त उन खां पहिरियों अच्छा हाणे हेॾे फराह ॾे बि अचूं असां अच्छा सॉन्ग ॿुधाईंदी त पोइ मां रोईंदमि अच्छा फराह मूंखे इहो ॿुधाए कल्ह तव्हां एॾो बुरो गाईंदी आहे कल्ह तव्हां छा ठाहियो मूंखे ॿुधाए ईअं थियो आहे कि इत्तेफ़ाक तव्हां पचाइण महिल बि माना ॻाईंदा ई रहंदा या चुप करे पचाईंदा न एक्चुअली मां कल सिंगर आहिनि न निंड में गुज़ारियो आहे ईद जो ॾींहुं हुयो न सुम्ही करे गुज़ारियो तव्हां सुम्ही करे गुज़ारियो आहे माना थक सॼा ईद जो ॾींहुं मूंखे ख़बर हुई मूंखे केटीएन ते वञिणो आहे त मां बिल्कुलु पुरजोश तरीक़े सां थकियल हूंदा आहियूं निंड पूरी वाकई ईद वारे ॾींहुं निंड पूरी थींदी आहे मां शॉपिंग कंदा आहियूं सॼे मंथ पर असां ईद वारे ॾींहुं त पाईंदा ई न आहियूं कपिड़ा हा माना सॼो मतलब बात नवा कपड़ा जेके ईद जे लाइ सिबराया आहिनि उहे उन ॾींहुं न पाईंदा तव्हां ॿियो कुझु सम्झो अंदाज़ ग़लति थो ॻाल्हाइण जो त कपड़ा पाईंदा ई न आहियूं ईद जे ॾींहुं कपड़ा न वगन हिते ॻाल्हि मो ॻाल्हि पकड़ी आखिरी अच्छा रहमान ॾींदासीं रहमान तव्हांजो प्रोजेक्ट चोरनि टॉपिक चेंज कयो ॾाढो सुठो प्रोजेक्ट हली रहा है चोरनि मथां मोर हिन में बि तव्हां ॾाढो सुठो केरा किरदारु निभायो आहे चोर उन में केरा उनमें सभई चोर एक्सपीरियंस कीअं लॻो छो जो लास्ट ईयर तव्हां जेको प्रोजेक्ट हुयो मुझे ख्याल में लडो पाड़े ते ना मिठी लडो पाड़े ते सॉरी ओ मिठी हां लडो पाड़े ते वाला असां वेठा आहियूं ओ मिठी में भी तांजो वही कैरेक्टर हो हिन दफे भी तांजो सेम ही कैरेक्टर असल में एक्चुअली चेंज कैरेक्टर ॾाढो हुयो ऐं मूंखे शौक़ बि हुयो त थोरो डिफरेंट कयां छो त स्टार्ट जीअं केटीन ते मां कयो आहे त माना हुन में बहराड़िया जेके ड्रामा कया हुन में वॾेरे जो कैरेक्टर बि कयो वॾे टाइप जा कैरेक्टर्स कया वरी शहरनि में मुख़्तलिफ़ कैरेक्टर्स थे त हीउ थोरो डिफरेंस हुयो ऐं मां पंहिंजो पाण चाहियां पियो त मां करे सघां थो या नथो करे सघां न कहिड़ो कैरेक्टर पंहिंजे लाइ चैलेंज हुयो न कयो हुजे हिन महिल ताईं तव्हांजी दिलि चवंदी हुजे त हीउ कैरेक्टर जेको आहे मूंखे करिणो आहे अब हाणे सोचां पियो त जंहिंमें को डायलॉग न हुजनि कुझु बि डायलॉग्स गुंगा गुंगे जो कैरेक्टर जो सिर्फ फेस गुंगे जो कैरेक्टर ॾियो जो चुप करे वेठो हुजे कम न करणो पए हां गुंगे जो मीडिया खे अर्ज़ कंदसि पंहिंजे इदारे खे हां त हिन खे चोर जो किरदार छा तो दिल चोर या छा चोर भाड़े लायो न चोर जो चोरी कंदे पकड़ाड़ी हणे वरी उते वरी ईअं भॼण जी करे गोई करे त भई हाणे छा कयां मां त कुझु कयो कोन मां एॾो फेस महसूस कराए वञा चोरी भी हथ में हुजेसि ऐं धड़फड़ भी थिए चोर खे बाद में पकड़ंदासीं पर सॉन्ग भी ॿुधी सॉन्ग जी तरफ हलंदासीं एंटरटेनमेंट सॉन्ग ॿुधण खां अॻु में मूंखे इजाज़त ॾियो त मां छोकिरीअ सां ॿ लफ़्ज़ ॻाल्हायां आपा बिल्कुल तव्हां जो पंहिंजो प्रोग्राम पहिरीं मुलाक़ात आहे ख़बर त पवे आपा इलाही मुलाक़ातूं थी वञनि तव्हांखे यादि अब उहे मुलाक़ातूं ॿियूं आहिनि हे जेके मुलाक़ाती आहिनि जी ॻाल्हि इहा आहे त तव्हांखे शौक़ु कीअं पैदा थियो त मां ॻाइण जी तरफ़ वञा घर में कोई अहिड़ो हुयो न फनकार केर बि न तव्हांखे कीअं शौक़ु आपा मां पहिरीं नातू पढ़ंदी हुयसि आवाज़ सुठी न जी जी पोइ बिस्मिल्लाह वरी अची वियसि हिन फील्ड में अच्छा तव्हांजो पहिरियों उस्ताद केरु आहे जंहिं तव्हांखे हे सबक़ु ॾिनो ही त मां पाण सिखियो आहे घर वेही पांच साईं मज़हर हुसैन मुंहिंजा उस्ताद रहिया आहा उस्ताद मज़हर हुसैन ज़बरदस्त वरी हू बिज़ी थी विया असां बिज़ी थिया पोइ बसि माहौल सां गॾु हलंदे इंसान मां जे पेट मां त सिखी न ईंदो आहे आहिस्ता 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 इहो ई पुछोसीं हा बसि अच्छा इन में घर जा भाती कहिड़ा कहिड़ा राज़ी आहे कहिड़ा कहिड़ा थोरी रंजिश पिया कनि सभु रंजिश पिया कनि बसि हस्बैंड राज़ी हुयो वो राज़ी हो हा असां लाशारी सही आहे मां पाण उथूं था पाउंडिंग करे वठी पंहिंजे सिंधीअ में चवंदा आहिनि वठी कुॾंदी आहे किले आहे पंहिंजो किलो काए मोहबत अल्लाह मालिक पर वेड़ पाऊ पाण हलो ओके फराद छा पिया ॿुधायो असांखे अॼु असल में हींअर मां पंहिंजी हिकिड़ी कलाम सूफ़ी खणी आई त रूबी चए पई त मूंखे निंड पई अचे रोआं पई असां तव्हांजे लाइ धमाल तव्हांखे मां ॿुधाईंदसि कलंदर जी जी बिल्कुल बिस्मिल्लाह
लाली वेखण में गई मैं भी हो गई ना हो लाल मेरी हो लाल मेरी हो लाल मेरी पत रखियो भला झूलना लाल मेरी हो लाल मेरी पत रखियो भला झूलना लाल मेरी पत रखियो भला झूलना सिंधड़ी दा सेवड़ दा सखी शहबाज कलंदर दमादम मस्त कलंदर सखी शहबाज कलंदर हुसैनी लाल कलंदर अली रग रग दे ओ लाल मेरी ओ लाल मेरी चार चराग तेरे बरन हमेशा चार चराग तेरे बरन हमेशा पंजवा में बार आई बला झूलना पंजवा में बार ओ पंजवा में बार आई बला झूलना सिंधड़ी दा सखी शहबाज कलंदर दमादम मस्त कलंदर सखी शहबाज कलंदर हुसैनी लाल कलंदर अली रग रग दे ओ लाल मेरी ओ लाल मेरी उचड़ा रोजा पीरा तेरा उचड़ा रोजा पीरा तेरा हेठ वगे दरिया बला झूलना हेठ वगे ओ हेठ वगे दरिया बला झूलना सिंधड़ी दा सखी शहबाज कलंदर दमादम मस्त कलंदर सखी शहबाज कलंदर हुसैनी लाल कलंदर अली रग रग दे ओ लाल मेरी ओ लाल मेरी
शहबाज कलंदर दमादम मस्त कलंदर सखी शहबाज कलंदर हुसैनी लाल कलंदर अली रग रग दे अंदर दमादम मस्त कलंदर कलंदर पाक कलंदर हुसैनी लाल कलंदर सखी शहबाज कलंदर सेवाड़ी लाल कलंदर अली दा पहला नंबर अली रग रग दे अंदर अली रग रग दे अंदर अली रग रग दे दमादम मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर कलंदर पाक कलंदर हुसैनी लाल कलंदर सखी शहबाज कलंदर सेवानी लाल कलंदर अली दा पहला नंबर दमादम मस्त कलंदर हुसैनी लाल कलंदर सखी शहबाज कलंदर सेवानी लाल कलंदर दमादम मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर ओ लाली मेरी हो लाल वाह 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 माशाल्लाह ॾाढो मज़ो अची वियो धमाल बि हईंसी पर वक़्तु थी वियो आहे ब्रेक जो उन खां पोइ असांखे बाक़ी जेको आहे त जॉइन कंदा गेस्ट हाणे जेके ही गेस्ट आहिनि उन्हनि खां इजाज़त चाहींदासीं बिल्कुलु थैंक यू वेरी मच फॉर जॉइनिंग अस ॾाढो मज़ो आयो तव्हां सां गॾु छो जॉइन त असां पाण फैमिली मेंबर्स ई आपा सां नादिया रहमान आलिया ऐं फरा तव्हां सां ॾाढो मज़ो आयो ऐं उमेद था कयूं त तव्हांखे बि पंहिंजी हिन फैमिली सां गॾु हिन मंच ते ॾाढो मज़ो आयो हूंदो ईद ते त वक़्तु आहे ब्रेक जो हाणे तव्हां ब्रेक वठो वक़्तु हिकु नंढड़े ब्रेक जो हलंदासीं ब्रेक जी तरफ़ जल्द वापसि मोटी ईंदासीं तव्हां सां गॾु रहजो वेलकम बैक व्यूअर्स ईद जी स्पेशल ट्रांसमिशन जारी ऐं सारी आहे पंहिंजनि सां मिलूं था भाकुर पायूं था गिला शिकवा शिकायतूं जेके बि आहिनि रंजिशूं सभु ख़तम कयूं था सभु ख़तम कयूं था ऐं तव्हां बि ख़तम कयो अगरि कंहिंसां रंजिशूं आहिनि त असां त जंहिंसां बि रंजिशूं हुयूं थोरियूं घणियूं सॼियूं अॼु ख़तम करे छॾियूं सॼो ख़तम करे छो जो हिन में छा आहे जॾहिं तव्हां रंजिशूं ख़तम कंदा आहियो तव्हांजो जेको पंहिंजो मनु आहे उहो हल्को थी वेंदो आहे तव्हां पाण इज़ी फील कंदा आहियो जेको तव्हांजे अंदरि हिकिड़ो कर्ब हूंदो आहे कर्ब उन दुख जी डेफिनेशन आहे जॾहिं तकलीफ़ हद खां घणी वधी वेंदी आहे त उनखे कर्ब में चइबो आहे जॾहिं कर्ब वधी वेंदो आहे त हू सम्झो त इंसान जे चहिरे तां छलकणु शुरू थी वेंदो आहे इंसान जिथे किथे पंहिंजे पाण में वेठे वेठे गुमसुम थी वेंदो आहे त उनजी वजह सिर्फ़ु इहो हूंदी आहे त असां कॾहिं कॾहिं किन इंसाननि खे पंहिंजनि खे माफ़ु कोन करे सघंदा आहियूं सो कोशिशि कंदा कयो हीअ जेके ईद जा भलारा ॾींहं आहिनि हीअ ईद जा ॾींहं सिर्फ़ु इन्हनि जे करे आहिनि त असां रंजिशूं इहे सभु वेछा आहिनि सभु ख़तमु करे हिक ॿिए जे वेझो थियूं हिक ॿिए सां भाकुर पाए मिलूं ऐं चऊं त वञ असां तोखे माफ़ु कयो तूं असांजो दोस्त आहीं ऐं हमेशह असां तव्हांखे पंहिंजो दोस्त सम्झंदासीं इन तरीक़े सां रिश्ता इलाही नीट एंड क्लीन थी वेंदा तव्हांजे चहिरे ते स्माइल हूंदी ऐं तव्हां ख़ुशि रही बिल्कुलु बिल्कुलु ऐं बिल्कुलु बिल्कुलु ॾाढी सुठी ॻाल्हि कई ऐं अॼु असांजे सितारनि जो भई अचणु जारी ऐं सारी आहे हाणे बि असांखे नए असांजे सितारनि असांजे गेस्ट जॉइन कयो आहे असां उन्हनि खां बि इंट्रोडक्शन वठी वठूं सभ खां पहिरीं बाग़ तारीफ़ कर थोड़ी अच्छा बिल्कुल रूबी अली जी बाग़ फिल्म जेका अची चुकी आहे रिलीज थी चुकी आहे केटीएन ते ऐं ॾाढो सुठो रिस्पॉन्स पियो मिले थी त उन जी ॾाढा ज़बरदस्त ज़बरदस्त सॉन्ग्स ऐं उहा बि मेहनती छोकिरी आहे बाबा ॾाढी मेहनती छोकिरी आहे ऐं जेको आहे उहा रूबी जी तारीफ़ करे वियो आहे त सिंधी मीडिया में वाहिद छोकिरी आहे ॾाढी महिनत कई आहे सो हिननि जी फिल्म जी असां पूरी टीम मौजूदु आहे इन जो मतिलबु हाणे मां अकेलो होस्ट आहियां जेको सभिनि खां सवाल कंदुमि रूबी खां बि सवाल कंदुमि बिकॉज़ शी इज़ द डायरेक्टर ऑफ दैट फिल्म बाग़ हीरोइन बि हाँ फिल्म में आहियां ऐं मुंहिंजी पूरी कास्ट ऐं मां सकरन में फिल्म जी शूट कई अदा इलाही सुठो लॻो इलाही मज़ो आयो फर्स्ट टाइम मुंहिंजो सकरन वञणु थियो हुयो पर उते जे माण्हुनि सां जॾहिं मां मिलियसि कमु कयो उते जा माण्हू मां चवंदी आहियां मां सिंध पूरी घुमी आहे पर वधिक माण्हू जेके मूंखे शाय नज़र आया शर्मिला उहो सकरन जा माण्हू हुया इलाही शर्मिला हुया इहो मुंहिंजो तव्हां हिकिड़ो सवाल ई ख़तमु करे छॾियो मुंहिंजो सवाल हुयो त शूट किथे थी हा सकरन जी त सभिनीनि खे ख़बर आहे पर मां कास्ट सां ॻाल्हाईंदी रहंदसि इन जे विच में शयूं ॿुधाईंदी रहंदसि पर अदर सभ खां वरी तव्हां गेस्ट जे बारे में ॿुधायो त केरु केरु आहे मां पाण पंहिंजे मुंहुं मियां मिठू थियां सुठी ॻाल्हि न आहे ओके त सभ खां पहिरियां असां सां गॾु बहितरीन जेको आहे त मुस्कान चांडियो सां गॾु मुंहिंजी जेको आहे भाभी जो कैरेक्टर प्ले कयो मतिलबु
फिल्म में तव्हां ॾिठो जंहिंजे बिल्कुलु, शादी वारे बिल्कुलु, ॾींहुं बिल्कुलु, हस्बैंड जी डेथ थी वेंदी आहे जेको जहांज़ेब कैरेक्टर प्ले कयो जहांज़ेब तूं कोन आयो तुंहिंजी मां मुंडी लाहियां थी ओके सो मुस्कान तव्हांखे वेलकम कंदासीं ऐं ईद जूं लख लख तव्हांखे वाधायूं हुजनि कहिड़ा हाल आहिनि ठीकु आहियो ठीक ठाक तव्हां ॿुधायो ख़ैर लॻो अल्हम्दुलिल्लाह मां बिल्कुलु तव्हांखे ठीकु बि ईद मुबारक ख़ैर मुबारक ख़ैर मुबारक ख़ैर मुबारक तव्हांखां डेफिनेटली एक्सपीरियंस पुछंदासीं त बाग़ फिल्म जो कीअं एक्सपीरियंस रहियो ऐं उन सां गॾो गॾु असां सां मां उन्हनि जो इंट्रोडक्शन कराईंदसि मुंहिंजा मोस्ट फेवरेट उन्हनि जी कॉमेडी हमेशह छो जो मां रोहिणी छोकिरी आहियां त अगरि थोरी देरि जे लाइ चेहरे ते मुड़क ईंदी आहे त उन्हनि जी परफॉर्मेंस ॾिसी करे ईंदी आहे उन्हनि जे करे ईंदी आहे मां उन्हनि जा खोड़ प्रोजेक्ट जॾहिं टीवी ते ऑनर ॾिठा या इवन कॾहिं कॾहिं ईअं थींदो जॾहिं असां हिन स्टूडियो में मौजूदु हूंदा हुआसीं त उन्हनि जी को शो हली रहियो हूंदो त एतिरा टहकूं एतिरा मज़ेदार शयूं ऐं जीअं व्यूअर एंटरटेन थींदो आहे ईअं असां हिते वेठल जेतिरा बि माण्हू आहिनि उहे एंटरटेन थींदा हुआ जावेद अली टाकाणी असां सां गॾु आहिनि अस्सलाम वालेकुम सर वालेकुम सलाम जन्नतुल मकाम दोज़ुल हराम मुंहिंजा बच्चा मुंहिंजा गुलाम मुंहिंजो नालो अब्दुल सलाम अबा जो नालो मोहम्मद गुलाम ॾाॾा जो नालो गुलू अजाम पर ॾाॾे जो नालो उन खां पुछे पोइ घे जे दॿे ते वेठो आहे ख़ैरियत सां आहियो ख़ुशि आहियो ठीकु ठाक आहियो चाक चङा भला जोड़ मतारा ॿार बच्चा डोड़ डगा ओड़ो पाड़ो यकीनन KTN ॾिसंदड़ दुनिया जे पहिरियों सिंधी सैटेलाइट चैनल जेके बचो बचो चपो चपो कली कली पतो पतो बूटो बूटो सुञाणे थो ऐं अव्हांजी जेका बाग़ फिल्म आहे इन जी कहिड़ी ॻाल्हि कजे पूरी दुनिया में वॾे पैमाने ते ॾिठी वई आहे पसंदि कई वई आहे ऐं असां अव्हांखे सलूट पेश कयूं त लेडी डायरेक्टर दुनिया जी पहिरीं सिंधी सैटेलाइट चैनल जी पहिरीं लेडी डायरेक्टर जेकी हर ईद ते को न को नओं गिफ्ट को न को नओं तोहफ़ो बहितरीन कामयाब बहितरीन फर्स्ट क्लास अव्हांजी ख़िदमत में आणींदी आहे असांजी तरफ़ां ईद मुबारक हुजे शाम इशरत सलाम कहती है हर मुसरत सलाम कहती है शाम इशरत सलाम कहती है हर मुसरत सलाम कहती है हो मुबारक सबको ईद की खुशियां मेरी मोहब्बत सलाम कहती है केड़ा हाल है ता खुश है वो घे जो दबो खुश है बिल्कुल घे जो दबो खुश है जे डाडो वेठल खाली है भरेला ये तो डाडे का पूछा करना जी डाडे जी की कारकर्दगी रमजान में कई होंदी वो डबो भरियल होंदो ओके सो उन सां गॾो गॾु असां सां जेको आहे त बहितरीन ऐं ख़ूबसूरत आवाज़ जी मालिक सिंगर मौजूद आहिनि असां उन्हनि खे बि वेलकम कंदासीं विद अस साइमा सहर अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम तव्हांखे बि ईद जूं लख लख मुबारकूं थैंक यू तव्हांखे बि मुंहिंजी तरफ़ां ईद मुबारक ऐं तव्हां असांखे मौक़ो ॾिनो हुन जे लाइ बि थैंक यू मोस्ट वेलकम ही सिंधी जेको चैनल आहे KTN ख़ासि तौर ते ही सभिनी असां सभिनीनि जो आहे ऐं कोई बि पोइते न रहिजे जंहिंमें टैलेंट आहे उहे सभिनी स्क्रीन जो हिसो थियनि ऐं ॿियो नेक्स्ट जेको आहे उहो मां इंट्रोडक्शन कराईंदसि हा भई हो राइटर आहे न तव्हां मुंहिंजा मुंहिंजो जेको एक्सपीरियंस आहे हिन बाग़ जो अगरि मां इज़ीली उन फिल्म खे करे सघी आहियां त हिकिड़ो ई पर्सन आहे मुंहिंजो तमामु सुठो दोस्त हाणे मां चई सघां थी छो जो पहिरीं त मां उन्हनि खे पंहिंजो असिस्टेंट डायरेक्टर रखियो हुयो पर जॾहिं मां उन्हनि सां गॾु आइडिया शेयर कया जॾहिं मां उन्हनि सां गॾु कमु करे मूंखे ईअं लॻो त दुनिया में तमामु घटि माण्हू अहिड़ा मिलंदा आहिनि जिन खे तव्हां दोस्तनि जो रुतबो ॾेई सघंदा आहियो जिन सां तव्हां ॻाल्हियूं शेयर करे सघंदा आहियो सो वन एंड ओनली मुसविर चौहान अस्सलाम वालेकुम मुसविर थैंक यू मैम वालेकुम सलाम वेलकम चवंदासीं प्रोग्राम में ऐं थैंक यू सो मच बाग़ फिल्म पंहिंजी कामयाब थी कल्ह ॾिठी था मज़ो आयो सॼा थक लही विया थक समूरा लही विया ऐं हुन सां गॾु गॾु असांजो हिकिड़ो ॿियो बि क्यूटी पाए सो आर्टिस्ट आहे जेको हिन में पर्सनल असिस्टेंट रहियो आहे तव्हां न न ॿियो ही त पर्सनल असिस्टेंट रहियो आहे मुसविर पर उन सां गॾु जेको हिकिड़ो वेठो आहे क्यूटी पाए महताब इलाही सुठो कैरेक्टर रहियो अस्सलाम वालेकुम अब ईद जो तोखे भी लख लख मुबारक हुजनि खुश लॻो पिया महताब तव्हांखे मुबारक हुजे ऐं पूरी असांजी टीम जेकी वेठी आहे उन्ही खे मुबारक हुजे खैर खैर मुबारक बस फिल्म कीअं लॻी महताब गुबारन खे मुबारक फिल्म ॾाढी सुठी लॻी ऐं माशाल्लाह तमामु बहितरीन ॾाढो सुठो लॻो एक्सपीरियंस रहियो सीनियरनि सां गॾु कमु कयोसीं तव्हां माशाल्लाह एॾा सीनियर आहियो बाक़ी सारा खोड़ सारा असांखे सीनियर हुया मां त हाणे स्टार्टअप मुंहिंजो ऐं स्पेशली जेको मुंहिंजो रहियो जांज़ेब सां जेकी गैदरिंग रही ऐं दादा अब्बास गुल सां मुंहिंजा सीन हुया ॾाढो सुठो लॻो ऐं थैंक यू KTN जंहिं असांखे अच्छा हाणे मूं हिकिड़ो सुवालु आहे रूबी जे लाइ छो जो ही डायरेक्टर हुई हिकिड़े डायरेक्टर जे लाइ उहो बि फीमेल डायरेक्टर जे लाइ आउटडोर शूट करणु केतिरो चैलेंजिंग हूंदो आहे छो जो तव्हां ॻोठ में वञी करे शूट करे आया फिल्म कई आहे मां चवां थी त पहिरीं ॻाल्हि त माण्हू सोचे बि न अगरि फीमेल छोकिरी हुजे ई सोचे त भई मूंखे हिकिड़ी पहिरीं फिल्म करणी आहे ॿियो वरी आउटडोर करणी आहे दुनिया जो ॾुखे मां ॾुखो कमु आहे छो जो असां वटि फैसिलिटीज़ तमामु घटि आहिनि बिल्कुलु असां वटि शयूं एतिरियूं न आहिनि पर उन जे बावजूद बि हा असांजी गर्मी जेको सिंध में जेको हर चैलेंज खे मुंहुं ॾेई करे पर हर चैलेंज खे मुंहुं ॾेई करे सिर्फ़ु टीम जे करे
ख़ासि तौर ते मुसविर इन जो मूंसां इलाही साथ रहियो, छो जो मुसविर जो ॻोठु आहे जेको सकरन, उते असां जॾहिं मूं मुसविर खे ऑफर कई फिल्म बाख, त मूं पुछियो तव्हां बेसिकली किथां जा आहियो, त हिननि चयो सकरन, त मुंहिंजो नालो क्लिक थियो। वाओ, छो जो मां पहिरीं हैदराबाद में शूट जो सोचियो पे, पोइ जॾहिं मां क्लिक थियो मुंहिंजो हैदराबाद, हिते मूं कॾहिं शूट न कई, पर मुसविर जो इलाही साथ रहियो मूंसां, जंहिंजे करे मां हीउ जेको एतिरो चैलेंज आहे हिनखे एक्सेप्ट कयो ऐं सुठे तरीक़े सां हीअ बाग फिल्म असां करे सघियासीं। पर आहे ॾाढो ॾुखियो, आहे ॾाढो ॾुखियो, छो जो आउटडोर जॾहिं तव्हां कयो था ऐं वरी उते असांजा व्यूअर्स इलाही आहिनि, असांखे पसंदि इलाही प्रॉब्लम्स थींदियूं आहिनि, टेक्निकल प्रॉब्लम्स थींदियूं आहिनि, हर क़िस्म जी प्रॉब्लम ईंदी आहे। तव्हांजे रिहाइश जा मसला सिंध में जेको सभ खां घणो मसलो आहे लाइट जो मसलो, उहो अलाह ॼाणे कॾहिं हल थींदो, छो जो असां त उहो 6-7 ॾींहं गुज़ारे करे अची वियासीं, पर जेके उते माण्हू रहनि था, लेकिन मुंहिंजो पल पल उन ई ॻाल्हि में मूंखे तकलीफ़ मां महसूसु कंदी आहियां, सोचंदी आहियां त असां त चलो वक़्तु हुयो गुज़री वियो, असां अची विया आहियूं, असां हिते हाणे सही आहियूं वरी सही तरीक़े सां, पर उते जा जेके माण्हू आहिनि उहो कीअं हिन गर्मी सां मोह ॾेई रहिया आहिनि ऐं कीअं उहो हिन शइ खे, ऐं एतिरा प्रॉब्लम्स आहिनि असांजे इंटीरियर में, त इन्हनि मसइलनि ते बि मुंहिंजे ख़्याल में असांखे कोई अहिड़ा प्रोजेक्ट्स बि करणु घुरिजनि। बिल्कुलु बिल्कुलु करणु घुरिजनि, अवेयर करे सघूं। ऐं चले जी मुस्कान जी तरफ़ हलूं था, त मुस्कान तव्हांजो ओवरऑल एक्सपीरियंस कीअं रहियो, ऐं रूबी जे हवाले सां असांखे ॿुधाईंदा कीअं डायरेक्टर माना स्ट्रिक्ट हुयूं या पोलाइट हुयूं सेट ते? जी, मुंहिंजो एक्सपीरियंस ॾाढो भलो हुयो, एंड मां पहिरियां बि कमु करे चुकी आहियां, पर मां सॉन्ग्स में कमु करे चुकी आहियां, ऐं मुंहिंजो फर्स्ट टाइम आहे हिन ड्रामा में ऐं टेलीफिल्म में एक्टिंग में फर्स्ट टाइम आहे। अधी रूबी जी त ॻाल्हि ई मां नथी करे सघां। नहीं, कीअं माना स्ट्रिक्ट सख़्त डायरेक्टर आहिनि या सख़्त न आहिनि? माना दड़को वड़को न मिले? न, पहिरियां ई अधी रूबी सां मुंहिंजी बॉन्डिंग ॾाढी दोस्तनि वारी आहे पहिरियां ई, ऐं न इन करे मूंखे घणो डपु न लॻो हिननि खां। पर कम जे टाइम त असां सीरियस ई कमु कयो हुयो, को मतिलबु हंसी मज़ाक मां वरी ईअं बि हूंदो आहे जेके ख़ासि तौर ते फीमेल आहिनि, गर्ल्स जेके आहिनि, हुननि ते आउं कोशिशि कंदी आहियां, अगरि उन्हनि जो फर्स्ट प्रोजेक्ट आहे त मां उन्हनि खे इलाही प्यार सां इलाही तरीक़े सां उन्हनि खे सम्झाइण जी कोशिशि कंदी आहियां, छो जो मां पाण हिकिड़ी छोकिरी आहियां ऐं मूंखे ख़बर आहे त हिकिड़ो नॉर्मल धड़को जेको आहे न छोकिरी खे केतिरो ज़्यादा लॻंदो आहे, छो आउं बर्दाश्त करे चुकी आहियां, मूंखे ख़बर आहे मां धड़का खाए चुकी आहियां डायरेक्टर्स जा, सो बि मेल जा, एतिरी वॾी वॾी आवाज़ सां, त मूंखे ख़बर आहे त मां उन्हनि छोकिरियुनि सां मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त मां का बि शइ सम्झाईंदी आहियां त मां उन्हनि खे हद करे भक पाए वेझो प्यार सां इलाही तरीक़े सां एक्ट बि एक्चुअली मूंखे एक्ट बि करे ॾेखारियो। अधी मूंखे हिकिड़ो सीन न पियो थिए रोइण जो ॾाढो काफ़ी डिफिकल्ट आहे ॻोढ़ा अचणु, त पोइ मूंखे सीन न पियो थिए, अधी मूंखे एक्ट करे ॾेखारियो, त ईअं थींदो आहे। पोइ अधी मूंसां गॾु ई हुन में हुई एक्ट में, पर तव्हांखे सुठे तरीक़े सां गाइड करे। डायरेक्टर जो कमु हूंदो आहे त एक्टर न बि हुजे त उनजे अंदरि एक्टिंग कढी अचे। बिल्कुलु। ओके जी, त हाणे कुझु एंटरटेनमेंट थी वञे, गानो शानो थी वञे, ईद जो ॾींहुं आहे बाबा, जेके असांखे घर ॾिसनि पिया उन्हनि खे बि थोरो एंटरटेनमेंट कयूं था, पंहिंजूं ॻाल्हियूं था कनि, पंहिंजूं तारीफ़ूं था कराइनि, त पोइ असांखे छा पिया ॿुधायो अदी साइमा? मां तव्हांजे ॾाढो आबदा परवीन जो आइटम पेश थी कयां, उम्मीद आहे सभिनी खे ज़रूर पसंदि। ओके ओके जी। हो मियां हो भला
मर गई ये जाई माही यार दी घड़ोली घड़ोली यार दी घड़ोली भरदी एक अलाक नू मैं डरदी एक मलाक नू मैं डरदी हो माही यार दी घड़ोल हक मोला माही यार दी घड़ोल आहू आहू माही यार दी घड़ोली भरदी एक अलाक नू मैं डरदी एक मलाक नू मैं डरदी हो माही यार दी घड़ोल हक मोला माही यार दी घड़ोल आहू आहू माही यार दी घड़ोली भरदी मोला मागी यार दी घड़ोल आहू आहू मागी यार दी घड़ोली भरदी मोला माही यार दी घड़ोल आहू आहू माही यार दी घड़ोली भरदी एक अलाक नू मैं डरदी एक मलाक नू मैं डरदी माही यार दी घड़ोल हक मोला माही यार दी घड़ोल आहू आहू माही यार दी घड़ोली भरदी मोला माही यार दी घड़ोल आहू आहू माही यार दी घड़ोली भरदी सड़ी यार दी घड़ोली भरदी माही यार दी घड़ोल हक मोला माही यार दी घड़ोली आहू आहू माही यार दी घड़ोली वाह भाई वाह
वाह वाह छा गाल कजे मज़ो अची वियो सारी यार दी कमाल करे छॾियो घर कमाल करे छॾियो हिननि जी आवाज़ वॾी जगमगाई वियो आहे रोबदार आवाज़ आहे स्ट्रॉन्ग आवाज़ आहे तव्हांजी छा मज़ो अची वियो सो बि एॾी मतलब जेके ने चूज़ कयो आहे डिफिकल्ट त असां सां गॾु बाख टेलीफिल्म जी जेको आहे त टीम मौजूद आहे ऐं मां मुसविर जी तरफ़ हाणे वधंदुमि अच्छा मुसविर वैसे तव्हां जो मां कम बि ॾिठो आहे कल्ह बि तव्हां मूंखे ॾेखारियो ही पाण कंटेंट क्रिएटर आहियो तव्हां बेसिकली मां हिननि खे यूट्यूब ते ई ॾिठो हुयो मां फेसबुक ते हिननि खे ॾिसी करे हिननि सां राब्तो कयो त तव्हां पाण लिखंदा बि आहियो ठीकु आहे उनखां पोइ तव्हां उनखे फिल्मायो बि था तव्हांजो पंहिंजो ग्रुप आहे हिकिड़े नंढे टाउन में तव्हां एॾो सुठो कमु था कयो पर फर्स्ट टाइम तव्हांखे मौक़ो मिलो त KTN जी टीम सां तव्हां गॾु कमु कयो इहो ओवरऑल एक्सपीरियंस तव्हांजो कीअं रहियो हिकु KTN जी टीम सां गॾु मथो वरी बाबा रूबी अली अच्छा हिकिड़ो शेर आहे त एक ही मसला ताउम्र मेरा हल न हुआ नींद पूरी न हुई ख्वाब मुकम्मल न हुआ मूंखे ॾाढो वणंदो हुयो अॼु खां कोन थो वणे छो त निंड पूरी थिए थी ख्वाब मुकम्मल थियनि था ख्वाब मुकम्मल थियनि था इन शर्त सां जेकर तव्हां पंहिंजी मुकम्मल सलाहियतूं तव्हां उन हिकिड़े पॉइंट खे वठी करे जेको तव्हांजो मक़सदु आहे उन तव्हां हलंदा रहो इहो न सोचो तव्हांखे कामयाबी कॾहिं मिलंदी ठीकु आहे इहो सोचो तव्हांजो कमु कयो पियो उन में तव्हां मुतमिन आहियो तव्हां ख़ुशि आहियो ठीकु आहे सो गुज़िरियल तक़रीबन 15 महीननि खां असां टेलीफिल्म्स ते कमु कयूं पिया उन खां पहिरियों मां ब्लॉगर्स हुउसि काफ़ी उन ते स्ट्रगल कई यूट्यूब ते बट जॾहिं मां टेलीफिल्म्स जी तरफ़ आयुसि त हिकिड़ो ख्वाबु खणी आयुसि त असां वटि फिल्मनि जा जेके ट्रेंड्स आहिनि तक़रीबन असांजे सिंधी शोबस में काफ़ी सुठियूं फिल्मूं ठही चुकियूं आहिनि ठहनि पियूं जेका रूबी जा डायरेक्टर्स माशाल्लाह मौजूदु आहिनि असां वटि त असां वटि न डायरेक्टर्स जी कमी आहे न एक्टर्स जी कमी आहे न टैलेंट जी कमी आहे पर हिकिड़ी ॻाल्हि मां चवंदुसि त कुझु शयुनि जी कमी ज़रूरु आहे कुझु पासा जेके आहिनि जीअं त मतिलबु जीअं शाइरी पाण चूं उन मुख़्तलिफ़ सिंफ़ूं आहिनि को गज़ल खे पसंदि करे थो को नज़म खे पसंदि थो करे को शाह लतीफ़ जी वाइन खे पसंदि थो करे सो इन हिसाब सां मां चवंदो आहियां त फिल्मनि में मुख़्तलिफ़ सिंफ़ूं हूंदियूं आहिनि ठीकु आहे मुख़्तलिफ़ सिंफ़ूं हूंदियूं आहिनि त असां जेका ॾिसो न मार्केट में जेकर मुख़्तलिफ़ शयूं हूंदियूं त हर को पंहिंजी पसंदि सां उहा ख़रीद करे सघे असां जेके फिल्मूं ठाहियूं था KTN या खोड़ जेके आहिनि डायरेक्टर्स फिल्म ठाहिनि पिया ॾाढो ज़बरदस्त पर आर्ट वारे पासे थोरो घटि लाड़ो आहे सही ठीकु आहे ऐं असां जेके समाजी इशूज़ आहिनि जीअं असां पाड़ेसरी मुल्क जी ॻाल्हि कयूं था उते जेके फिल्मूं ठहनि थियूं हर शइ ठहे थी हर शइ ठहे थी उते आर्ट फिल्मूं बि ठहनि थियूं कॉमेडी बि ठहनि थियूं मतिलबु इवन सभई फिल्मूं ठहनि थियूं असां वटि जस्ट चंद टॉपिक्स आहिनि उन्हनि ते कमु थिए थो शायदि इन करे जो असां ॾिठो घणो थो वञे पर मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त ॾिठो घणो इन करे वञे थो जो असां शइ उहा ॾियूं था हिकिड़ी शइ जो ऑप्शन हिकिड़ो हूंदो मार्केट में त माण्हू उहो ई ॾिसंदो न जेके मुख़्तलिफ़ ऑप्शंस हूंदा सही हाणे अची विया आहिनि तव्हां जहिड़ा यंग डायरेक्टर्स अची विया आहिनि हाणे गॾिजी कमु कंदासीं हाणे कुझु चेंज आणींदासीं माशरे में हाणे कुझु चेंज टॉपिक्स जेके उन्हनि ते कमु कंदासीं न मुसविर बिल्कुलु ऐं तव्हां आर्ट जी सिंफ़ जी ॻाल्हि कई ऐं डेफिनेटली अहिड़ा माण्हू बि आहिनि जेके आर्ट खे पसंदि करनि था पर हिन दौर में माना ॾिसो हर माण्हू कंहिं न कंहिं ॾुख में मुब्तला आहे ठीकु आहे पर उहो बि चवे थो 5 मिंट असां अहिड़ो कुझु ॾिसूं जो असांजे चेहरे जे मथां स्माइल अची वञे हिकिड़ी ॻाल्हि कयूं मुसविर असां छा कयूं त उहो टॉपिक उहो ई खणी अचूं पर उनखे थोरो कमर्शियल कयूं हा थोरो कमर्शियल कयूं हाणे इन पॉइंट ते आयसि पे इन पॉइंट ते आयसि पे त बिल्कुलु तव्हांजो सुवाल हुयो त कहिड़ी आर्टिस्टिक शइ खे तव्हां एंटरटेनिंग वे में असां पेश करे सघूं था कमर्शियल तरीक़े सां उनखे अगरि पेश कबो त जेको मुसविर शइ पहुचाइण चाहे थो जेको आइडिया माण्हुनि ताईं उहो बि पहुची वेंदो ऐं पब्लिक बि एंटरटेन ऐं ही इज़ वेरी टैलेंटेड ॾाढो टैलेंटेड आहे त मुसविर तव्हां ख्वाबनि जी ॻाल्हि कई त अखियूं बंदि करे मां चवंदा तव्हां ख्वाब न ॾिसो तव्हां पंहिंजूं अखियूं खोले करे निंडूं जॾहिं असां घटि कंदासीं त असां ख्वाब बि पंहिंजा पूरा कंदासीं तव्हांजो एक्सपीरियंस बाख जो कीअं रहियो रूबी अली सां उन ॻाल्हि त इहो शेयर मां इन करे कयुमि त क्लाइमेक्स इन ते थियणो हुयो क्लाइमेक्स इहो आहे त ठीकु आहे असां कमु कयो पिए अचानक मतिलबु रूबी जो मैसेज आयो हालांकि थोरी घणी असांजी चैट थींदी हुई असां लिंक्स वग़ैरह मोकिलींदा हुआसीं त हिननि जो अचानक मैसेज आयो त मुसविर मां हिकु टेलीफिल्म थी कयां बाख नाले तव्हां उन में असां गॾु कमु करणु चाहींदो मूंखे ख़ुशी थी सिर्फ़ु हिकिड़ो कुझु सेकेंड इंटरप्ट कंदुमि त रूबी अली जी इहा बेस्ट ॻाल्हि आहे बेस्ट क्वालिटी आहे छो जंहिंमें हिनखे टैलेंट नज़र ईंदो आहे असांजे यंगस्टर्स में न ही कॾहिं बि न सोचियो आहे त मां हिन ॾे छो टैक्स कयां छो न कयां हमेशह टैलेंट खे प्रमोट कयो मां चवंदुमि रूबी अली जे लाइ हिन ॻाल्हि ते जी ठीकु आहे उन खां पोइ जेको फौरन ॿियो मैसेज आयो त मां हिकु टेलीफिल्म कयां थी उन में एज़ ए असिस्टेंट डायरेक्टर प्लस में तव्हां जे लाइ कास्ट रखां थी
तो फिलहाल तो मैं खामोश थियो, देर सां रिप्लाई आया हूं तव्हांखे न, फिलहाल मां पाण खे संभालिया पियो त छा रूबी अली आहे को फेक अकाउंट आहे, मां चेक कया, ठीक है। तो ॾाढी एक्साइटमेंट हुई। फाइनली मूंखे जॾहिं मुतमिन थियसि त ये न रूबी अली आहे, ऐं रूबी अली सॼी सिंध जी जान आहे माशाल्लाह, दिलनि में धड़के थी। त मुंहिंजे लाइ इहो ओवरऑल पाकिस्तान, वर्ल्ड, अमेरिका, कनाडा, यूके वॾे फ़ख्र जी ॻाल्हि हुई। मूं फौरन यस कई। मुझे रूबी जेकर मूंखे करे थी इन में कास्ट करे थी, मुझे लाइ ॿियो कुझु बि न खपे। घटि में घटि इहो ट्रेंड ख़तम थियो मुंहिंजे ज़हन मां, जेको ख़्यालु हुयो त जेके सिंधी असांजा इदारा आहिनि, उहे नौजवान टैलेंट खे सपोर्ट न कंदा। हीअ सभ खां वॾो मिसाल आहे। ॻाल्हि इहा आहे त असल में नौजवान पाण मञराए कुझु अहिड़ो करे ॾेखारियो जो हुनखे नज़र बिल्कुलु तव्हांखे कॉल करण ते या मैसेज करण ते मजबूर थी वञे, पोइ तव्हां जॾहिं फिल्म में अची विया, ठीकु आहे, इहो सकरन जो पूरी टीम जो जेको एक्सपीरियंस आहे, रूबी एज अ डायरेक्टर तव्हां असिस्ट कयो उनखे, त उहो एक्सपीरियंस शेयर कयो, तव्हांखे रूबी कीअं लॻी, ऐं हिते हुते जी रूबी में तव्हांखे कहिड़ो फ़र्क़ु नज़र आयो? न, असांखे रूबी में फ़र्क़ु नज़र कोन आयो। रूबी हुते बि अहिड़ी हुई, हिते त उन खां वधीक बहितर आहे। कम जे हिसाब सां वैसे मुंहिंजे हिसाब सां हुजणु घुरिजे डायरेक्टर खे, ही स्ट्रिक्ट आहिनि। असल में ॻाल्हि आहे, सवेल रूबी पाण ॻाल्हि करे, फर्स्ट टाइम मां कंहिंखे एतिरो मतिलबु दड़का कोन ॾींदी आहियां, पर चवंदा आहिनि वॾनि जा दड़का जेके हूंदा आहिनि उहे तव्हांजी सिखिया जे लाइ हूंदा आहिनि। त रूबी खे जे तरफ़ां मूंखे हेसि ताईं को दड़को न मिलियो, पर हुनजे कमु करण जो जेको ॾांहुं हुयो न, मां इन करे हैरान हुउसि त असां जेको कमु कंदासीं अनप्रोफेशनली, त हिकिड़ो ॿियो तरीक़ो हुयो, ठीकु आहे। बाक़ी रूबी सां जेको गॾु कमु कयो, हुन असिस्टेंट डायरेक्टर मूंखे रखियो, त मुंहिंजो हाणे इहो कीअं कमु थींदो यार, ॾाढो कंफ्यूज़ बि थियो हुउसि मां हुन सेट ते। ऐं जेके पंहिंजो क्लोज़ या पंहिंजो मास्टर सीन जेके हुआ, इहे टेक्निकल शयूं हुयूं, इहे असांखे ख़बर न हुयूं त कीअं थींदो आहे न। त इन करे असांजी तरफ़ां रूबी खे तकलीफ़ आहे, पर रूबी मतिलबु हिकिड़ो बेस्ट यार, मतिलबु हिकिड़ो रुगो आर्टिस्ट जी सुठी न आहे, अदाकार पर्दे ते सुठा लॻंदा आहिनि अदाकार। बाक़ी जॾहिं रियल लाइफ में हुन सां मिलबो आहे त कुझु चेंज हूंदा आहिनि। मां चवां त रूबी जे लाइ मां घटि में घटि इहा ॻाल्हि कंदुसि त हू जहिड़ी पर्दे ते आहे उन खां वधीक सुठी वरी रियल लाइफ में आहे। ओके, थैंक यू। असां अचूं था हुन ॾे अदारे महताब जी तरफ़ खां अचूं त महताब कहिड़ो कैरेक्टर, महताब जो कहिड़ो कैरेक्टर? मियां दाद जो कैरेक्टर प्ले कयो आहे अब्बास गुल सां गॾु। ओ महताब खां पुछी वठूं जी, महताब कहिड़ो कैरेक्टर कयो? कैरेक्टर उन्ही में अब्बास गुल साहब हीरो हुया, उन्ही जा मां उन्ही जे मतलब कैरेक्टर इहो त उन्हनि जे घर में ई रहंदो हुउमि, उन्हनि पालियो आहे नंढे लाइ खां। अब्बास गुल हीरो जो कैरेक्टर आहे, उन भाउ जा जेके ट्रेजेडी सीन्स तव्हां न ॾिठो, तव्हां राति वञी फिल्म ॾिजो। मां ॾिठी आहे, मां फिल्म ॾिठी आहे कल्ह, मूंखे ईअं न चओ, मां पंहिंजी भेण जी सभ खां पहिरियां फिल्म ॾिसंदो आहियां। जी महताब, जी फर्स्ट टाइम तव्हांखे फिल्म में एक्टिंग कई आहे? फिल्म में फर्स्ट टाइम आहे, पहिरियों ड्रामे में कमु कयो। पहिरीं सभ खां सुठी ॻाल्हि आहे, हा, जॾहिं ही फर्स्ट टाइम आयो इन सवाल कयो त मैम मुंहिंजो कैरेक्टर छा आहे। हा, मूंखे ॾाढो पहिरीं त मां हिनखे इहो बि चयो त माना नेक्स्ट टाइम कंहिंखां बि पुछूं रूबी अली न आहे हूंदी साम्हूं, भई मां आहियां, छो जो मां सभिनीनि जी ॿुधंदी आहियां। पर नेक्स्ट टाइम कहिड़ी बि डायरेक्टर हो चवंदो हलो, पर न आर्टिस्ट खे पुछणु घुरिजे त हुनजो कैरेक्टर छा आहे, हू छा पियो दुनिया खे ॾेखारणु वञे, हू पॉज़िटिव आहे या पब्लिक खे ईअं बसि फज़ूल में बीठो आहे। त ही तव्हांजी ॾाढी सुठो सवाल हुयो। डेफिनेटली पुछणु घुरिजे हुन कैरेक्टर खे, छो जो पंहिंजे अंदर में कंसीव करणो हूंदो आहे। तव्हांखे कीअं लॻो? माशाल्लाह ज़बरदस्त लॻो, ॾाढो सुठो लॻो। जेको बि टाइम गुज़रियो इलाही यादि ईंदो आहे, छो त फर्स्ट हुयो। अच्छा, पंहिंजी तव्हां एक्टिंग मां मुतमइन आहियो? मुतमइन बसि जेको कयो आहे, जॾहिं ॾिसूं फिल्म ॾिसूं कीअं कयो आहे। अच्छा, हिन न ॾिठी आहे, असां सभिनि फिल्म ॾिसी छॾी आहे। राति जो ॾिसंदासीं न, त वञी ॾिसजो, ऐं पोइ जेको आहे त तव्हां बि पंहिंजो पाण ते राति जो ॾिसंदासीं। बेस्ट ऑफ लक पूरी टीम खे, ऐं डेफिनेटली जिते घटि आहे ॻाल्हियूं इलाही सारियूं आहिनि। छो जो असां अदा जावेद जी तरफ़ न आया आहियूं न, तव्हां इंट्रो एॾो ज़बरदस्त कॉमेडी वारो ॾिनो। अच्छा, तव्हांजो इत्तेफ़ाक़ छा गॾु कमु करण जो? न, अञा ताईं कोई अहिड़ो प्रोजेक्ट जंहिंमें पाण साम्हूं पी पुट ऐं पाड़ेसरी। हाँ, पी पुट ऐं पाड़ेसरी में, यस जी हाँ। ऐं उन खां पोइ मूं पिनणु शुरू कयो। घरवारी मुंहिंजी 4 घरवारियूं आहिनि, उन्हनि पिनाए मारियो। ऐं हूअ पिनण त सुठी ॻाल्हि आहे, हर नंढो वॾो माण्हू पिने थो। मुल्क खां पिनंदा आहिनि, सियासतदान आवाम खां वोट पिनंदा आहिनि, डायरेक्टर ॿिए कंहिं डायरेक्टर खां स्क्रिप्ट पिनंदो। इन करे शाइर चए थो त नंढा वॾा त पिननि पोड़ा पक त पिननि पिन पिन दा पिन पिन दा, नंढा वॾा त पिननि पोड़ा पक त पिननि पिन पिन दा पिन पिन दा। पिनण आहे सोल कम, हर माण्हू त पिने, तूं बि पिन दा पिन पिन दा। वरी ज़ाल कावड़ जी ज़ाल ईदे सगोरे ॾींहुं मूंखे ॾाढो कुटियो। उन ते शाइर छा थो चए,
जीअण मुंहिंजो जंजाल थी वियो आहे ज़ाल मिली आखारी जीअण मुंहिंजो जंजाल थी वियो आहे ज़ाल मिली आखारी ज़ाल मिली आखारी ज़ाल मिली आखारी मुंहिंजी आहे तो बाज़ारी जीअण मुंहिंजो जंजाल थी वियो आहे ज़ाल मिली आखारी रातो ॾींहुं खूब कमाया पोइ बि पूरत न आहे रातो ॾींहुं खूब कमाया पोइ बि पूरत न आहे मुर्ग मसाला पाण थी फाटे मुर्ग मसाला पाण थी फाटे मूं ते ज़ुल्म जाए जीअण मुंहिंजो जंजाल थी वियो आहे ज़ाल मिली आखारी हाय हाय काश काश वक्त वधीक हुजे अच्छा ही लफ़्ज़नि जी हद ताईं महदूद आहे न वैसे हां जस्ट एक्ट अच्छा एनीवेज माना ग्रेट कॉमेडियन कुछ एड़ा एक्टर्स हुंदा आहिनि जेके सिर्फ स्क्रीन ते कॉमेडी कंदा आहिनि बट तव्हां पंहिंजी रियल लाइफ में भी कॉमेडियन आहियो ग्रेट कॉमेडियन ऐं इहा त पक्का आहे जिते जिते वेंदा हूंदो हर माण्हू जे चेहरे ते मुस्कुराहट हूंदियूं ऐं एंटरटेनमेंट हर जगह खिली करे स्माइल थैंक यू सजण तुंहिंजी सिक में आऊं पलो थी पचा सजण तुंहिंजी सिक में आऊं पलो थी पचा रुपयो ॾिजा रोकड़ो जिते चओ ते अचां थैंक यू सो मच थैंक यू फॉर कमिंग फाइनली हिकड़ी ॻाल्हि करणु चाहियां बिल्कुल बिल्कुल हिते जंहिं स्टेज मां वेठो आहियां त उन जे लाइ मां ईअं नथो चवां त मां उन जो अकेलो उन मुंहिंजी अकेली स्ट्रगल आहे मुंहिंजा कुझु 3 दोस्त खान आहिनि उन्हनि जे नाला मां लाज़िम खणणु चाहियां बिल्कुल नाला वठी मुंहिंजी टीम जो हिस्सो आहे स्पेशली बचल बलोच जंहिं सां कमु करण खां पोइ मूंखे अहसासु थियो त न अञा जवान रहनि था जुए में सो उन्हनि सां कमु करण मूंखे ॾाढो मज़ो आयो ऐं मुंहिंजो उत्साह उहे माण्हू आहे सेकंड में अदा बचल बलोच खां पोइ आहे इशफाक रिंद ऐं प्लस में अदा अज़र छा नालो अज़र महर उन्हनि जी ॾाढी स्ट्रगल ऐं महताब जेको आहे मुंहिंजे पासे में वेठो आहे नहर साहब टीम जो हिस्सो आहे उन्हनि जे लाइ उन्हनि जो थैंक्सफुल आहियां उमेद आहे त उहे अॻिते बि पंहिंजी स्ट्रगल खे जारी रखंदा ऐं थैंक यू सो मच मुसव्वर थैंक यू महताब जी जी जंहिंखे बि लाइफ में कामयाब थियणो आहे पंहिंजी वालदा खां दुआ करायो ऐं उनखे कॾहिं न रंजायो हमेशह अम्मी खां दुआ कराईंदा रहो मां जॾहिं हिते आयो हुयुसि त मां कुझु बि न हुयुसि मां हिते ॿाहिरि बि हिकु असिस्ट कयां पियो शो खे अॼु मां वेठो आहियां त पंहिंजी वालदा जी दुआ सां यार मां त चवां थो अम्मिन खे चवण जी ज़रूरत न हूंदी आहे छो जो मां आहे तव्हां केतिरो बि परे वञो उन्हनि जूं दुआऊं हमेशह असांजे मथां हूंदियूं आहिनि थैंक यू गाइस थैंक यू फॉर कमिंग लख कुर्ब तव्हां दी थैंक यू सो मच जावेद साहब थैंक यू सो मच अदी अदा थैंक यू तव्हां अच्छा मूंखे थैंक यू था चओ सो हली करे वरी मिली असां बाख फिल्म था ॾिसो हमेशह तव्हां एॾा ज़बरदस्त मतलब टेलीफिल्म जा टाइटल सिलेक्ट कंदियूं आहिनि माना उहो ई कैची हूंदो आहे खूबसूरत टाइटल माना व्हाट अ नेम भाउ शयूं ॾिसंदी आहियां न एतिरो टैलेंटेड भाउ आहे मूंसां गॾु एतिरो बहितरीन आर्टिस्ट आहियो तव्हां हिन फिल्म जो हिस्सो कोन रहियो छो जो शूट ते अच्छा मां रमज़ान में हुई वरी नेक्स्ट टाइम नेक्स्ट प्रोजेक्ट में तव्हां मूंसां गॾु हूंदो वाइदे सां चांडिया चांडिया वाइदो ओके गाइस टेक केयर अल्लाह हाफिज़ पंहिंजो खोड़ सारा ख्याल रखिजो साडी उम्र गई ये जाई माही यार दी घड़ोली यार दी घड़ोली भरदी एक अलाक नू मैं डरदी एक मलाक नू मैं डरदी हो माही यार दी घड़ोल हक मोला माही यार दी घड़ोल आहू माही यार दी घड़ोली भरदी एक अलाक नू मैं डरदी एक मलाक नू मैं डरदी हो माही यार दी घड़ोल हक मोला माही यार